गेम शो तव्हांखे भलेकार चवंदासीं सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो में हवाउनि जे शहर हैदराबाद खां तो पोइ हाणे खोड़ सारा ॿिया बि सेगमेंट्स आहिनि जेके तव्हां सां खेॾंदासीं भाई हमारे पास म्यूजिकल चेयर भी हमारी बहनों के लिए उसमें हम आपको वॉशिंग मशीन देंगे और एक दूसरा हमारी बहनों के लिए सेगमेंट है उसमें भी हम एलईडी टीवी देंगे पर फिलहाल मां चवां तो असांजे भाउरनि जे लाइ सेगमेंट है पुशअप्स जो उनमें असां पंहिंजे भाउरनि खे घुराईंदासीं तो मेरे भाइयों तैयार हो आप केर केर वेठो आहे हिते पुशअप्स जे लाइ केर केर हिते ईंदो सो असांजो सेगमेंट आहे पुशअप जो चले जी तेन पुशअप जे सेगमेंट के असां कंदासीं ब्लैक पर्ल जे ताबुन सां चाय का असल अंदाज ब्लैक पर्ल तो भाई आपको आना है पुशअप जो मुकाबलो करना है पर तव्हांखे ॾेखारींदासीं कीअं पुशअप करणो आहे अचो राशिद या आपको डेमो दिखाते हैं हम ठीक है डेमो दिखाईंदासीं हिन तरीके सां तव्हांखे पुशअप करणो आहे यस त केर केर अचण चाहींदो हिन पुशअप जे सेगमेंट में जेको आहे ब्लैक पर्ल जे तावन सां छने जी हेॾा अची वेंदासीं मुंहिंजा भाउ विद ब्लैक सूट तव्हां अचो मुंहिंजा भाउ बैक साइड ते जेको आहे तव्हां अचो आप छोटे हो बहुत छोटे हो आप बहुत छोटे हो ॿियो केरु अचणु चाहींदो अदा तव्हां अचो तव्हां मुंहिंजा भाउ तव्हां अचो यस यंग बॉय यस यू तव्हां अचो 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 जंहिंखे मां सिलेक्ट कयो आहे तव्हां ठही अचो ऐं हू भाउ बि अचे एनीबडी एल्स ॿियो कोई मुंहिंजो भाउ तव्हां अचो मुंहिंजा भाउ आप आइएगा तव्हां अचो ऐं हेॾां बि वेंदासीं अंकल तव्हां काॾो हिननि जवाननि जो मुक़ाबिलो करे सघंदो ॿिए सेगमेंट में ॾिसंदासीं ठीकु आहे तव्हांखे घुराईंदासीं अचो ॿियो केरु अचणु चाहींदो असांजे भाउरनि मां 1 2 3 4 5 पंज भाउर असां सां गॾु आहिनि अगरि ॿियो कोई हिननि सां मुक़ाबिलो करणु चाहे त हथ मथे करे सघे थो मुंहिंजा भाउ तव्हां अचो 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 ठीकु आहे ओके जी सो पार्टिसिपेंट्स खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे ब्लैक पर्ल जे तावन सां चाय का असल अंदाज त मुंहिंजा भाउ लाइन ठाहे बीहो थो हिन साइड खां अचो मुंहिंजा भाउ स्पेस स्पेस तव्हांजे विच में स्पेस हुजणु घुरिजे मिली करे न बीहणो आहे मुंहिंजा भाउ तव्हांखे मिली करे न बीहणो आहे ठीकु आहे सभ खां पहिरियां हिननि खां हिननि जा नाला पुछंदासीं माइक ॾींदा हिननि खे मुंहिंजे भाउ खे माइक ॾियो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुंहिंजे भाउ जो रजब अली रजब किथां आया आहियो हैदराबाद कासमाबाद हैदराबाद खां हिन खां पहिरियां करे पुशअप कई आहे सर काफ़ी टाइम पहिरियां ई ॻाल्हि हाणे जी न हाणे न कई आहे पर तव्हांखे छा थो लॻे कोशिशि पूरी आहे कोशिशि कंदव हिननि खां खटे ॾेखारींदव इंशाल्लाह 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 भाउ खे माइक ॾींदा हिननि खां पुछंदासीं हिननि जो नालो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो इमरान दीन किथां आया आहियो कासिमाबाद अच्छा तव्हां बि हथ मथे कयो तव्हां हिननि नौजवान जो मुक़ाबिलो करे वेंदव न आहे त तव्हां पाण बि माशाल्लाह नौजवान जी 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 करे वेंदासीं तयारी करे आया आहियो न बिल्कुल बिल्कुल ठीकु बिल्कुल आहे भाउ खे ॾींदा भाउ खां पुछंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो नालो मुंहिंजो मीर खैदीन टालपुर फ्रॉम सांगर डिस्ट्रिक्ट खडलो ठीकु आहे त मुंहिंजा भाउ तयारी करे आया आहियो अल्हम्दुलिल्लाह पुशअप करे वेंदो इंशाल्लाह करे वेंदो 20 करे वेंदसि हिन जो मुक़ाबिलो करे वेंदो इंशाल्लाह इंशाल्लाह My challenge. अच्छा आई चैलेंज अच्छा भाउ चैलेंज तो ॾिसंदासीं देर कोने अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हांजो नालो मुबशिर किथां आया आहियो मातली का अच्छा मातली खां आया आहियो जॾहिं जी मातली वारा बि असां गॾु आहिनि तव्हां वॉक वॉक कंदा आहियो जी का फिजिकल एक्टिविटी कंदा आहियो इंशाल्लाह जी छो जो उन्हनि जे लाइ इलाही एडवांटेज हूंदो आहे भाउ खे ॾींदा तव्हां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुंहिंजे भाउ जो अली ज़ैब गोपान अली ज़ैब गोपान तव्हां किथां आया आहियो लियाकत कॉलोनी हैदराबाद लियाकत कॉलोनी हैदराबाद भाई तव्हांखे त ॾिसी लॻे थो तव्हां जिम शिम में बि कंदा हुजो काफ़ी टाइम पहिरियों कंदा आहियो चने जी पर अञा ताईं असरात नज़र था अचनि हाँ मुझे भाउ खे ॾींदा अस्सलाम वालेकुम नालो तव्हांजो मुंहिंजा भाउ जुनैद जमशेद किथां आया आहियो कराची का आयो तो आपको भी देख के मुझे लग रहा है ही कैन डू समथिंग ही करे तो सके चले जी इन्हनि का माइक वठंदा
तो मेरे भाइयों, जैसे मैं कहूंगा रेडी, आप सबको साथ में पुशअप लगाने हैं। जो भाई लास्ट तक पुशअप करता रहा वो ही थी नो विनर। जो गलत लगाएगा हम उनको निकालते जाएंगे, ठीक है? और जो लास्ट तक पुशअप करता रहा उन सां गॾु ही वेंदो जेको आहे द ब्लैक पर्ल जो स्पेशल गिफ्ट। चैलेंज स्टार्ट कंदासीं ब्लैक पर्ल 1 2 3 स्टार्ट। यस, सुपरस्टार जा हैम्पर वेंदा ऐं ही बा आहे अॼु जो विनर। खोड़ सारियूं भाउ जे लाइ ताड़ी थी वञनि। तव्हां सां गॾु ब्लैक पर्ल जो जेको आहे त ही हैम्पर वेंदो मुंहिंजा भाउ। थैंक यू वेरी मच एंड कॉन्ग्रेचुलेशंस। हिते असांजो ही सेगमेंट पहुतो पंहिंजी पुॼाणी ते ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ ऐं उहो सेगमेंट आहे असांजी भेणुनि जे लाइ ऐं उन्हनि जो मोस्ट फेवरेट सेगमेंट जेको म्यूजिकल चेयर वारो सेगमेंट आहे। ऐं इन में इसमें हम विनर को देंगे वॉशिंग मशीन। पर उन खां पहिरियां हिकिड़ी अनाउंसमेंट आहे जो तव्हांखे ख़बर आहे ही जेको असांजो हो जमालो शो आहे हिन में असां गेम्स कंदा आहियूं, पर उन सां गॾोगॾु सिंध जा वॾा वॾा कलाकार फनकार सिंगर हिते ईंदा आहिनि ऐं अची करे तव्हांखे एंटरटेन कंदा आहिनि। त पोइ अॼु बि असां सां गॾु सिंध जी सुरीली सिंगर मौजूद आहे। पहिरियां उन्हनि जी परफॉर्मेंस ॿुधंदासीं, उन खां पोइ हम अपनी बहनों को बुलाएंगे म्यूजिकल चेयर के लिए, ठीकु आहे? असांजी सिंध जी ज़बरदस्त सिंगर असां सां मौजूद आहिनि जेके तमामु सुरीली सिंगर आहिनि। तव्हां उन्हनि खे डिफरेंट स्टेजिस ते चैनल से ॿुधो हूंदो। त पोइ देरि न कंदासीं, असां उन्हनि खे वेलकम कंदासीं। तव्हांजे मुंहिंजी भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं सोबिया सूमरो खे। वालेकुम सलाम। सबका पहिरियां भलीकार मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम। तव्हांखे बि असां भलीकार चवंदासीं, वेलकम चवंदासीं दिल जी गहराइनि सां। सोबिया कीअं पियो लॻे हिते अची करे? सुठो माहौल आहे ऐं फैमिलीज़ आहे, तमामु सुठो माहौल लॻो पियो आहे। तव्हांखे छा थो लॻे अहिड़ा शोज़ हैदराबाद में थींदा रहनि? जी बिल्कुलु, छो न। ऐं अहिड़ा फैमिलीज़ लाइ एंजॉय लाइ अहिड़ो तमामु सुठा अहिड़ा शो थियनि त बहितर आहे न। त पोइ देरि न कंदासीं, तव्हां ऐं ऑडियंस जे विच में मां कोन ईंदुसि, कबाब में हड्डी कोन बणिजंदुसि, छा ॿुधाईंदव? मां पंहिंजी एल्बम जो सॉन्ग्स तव्हांखे ॿुधायां थी। ओके जी, खोड़ सारियूं ताड़ियूं सोबिया जे लाइ। थैंक यू। भरपूर फ़ाइदो वठणु ॼाणियूं वैसे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो कलाम, मज़ो अची वियो। ओके जी, त सोबिया सूमरो सां असां गॾु आहिनि ऐं हिन परफॉर्मेंस खां पोइ असां ईंदासीं पंहिंजी भेणुनि जी तरफ़। तव्हां बि तयारी करे वेहो मुंहिंजो भेणियूं। चलें जी, हिन ख़ूबसूरत परफॉर्मेंस खां पोइ हिकु ॿी ख़ूबसूरत परफॉर्मेंस बाय सोबिया सूमरो विद अस हियर, हवाउनि जे शहर हैदराबाद ऐं हैदराबाद जे दिल अब्दुल्ला मॉल खां। जी हलो, तमामु सुठो बहितरीन कलाम आहे तव्हांजे अॻियां पेश आहे। हो ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार। हिकु रिक्वेस्ट आहे तव्हां सभिनीनि सां, ॾिसो फनकार खे वज़ीराई पोइ मिलंदी आहे जॾहिं ऑडियंस उनजो साथ ॾींदा आहिनि। त तव्हां सभिनीनि जी क्लैपिंग जो साथ हुजे मूंसां।
महिरबानी थींदियूं, कंजूसी न कयो थोरी। हो प्यारा साईं दिल मुझी तो सा, हो ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, हो ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, हो ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा। महिरबानी मामा हिन नंढड़ी लाइक क्लैपिंग थी वञे जोरदार। महिरबानी देस वसई शला जुग जुग जिया दे, मां मिसकीन खा मोह न मटी दे, देस वसई शला जुग जुग जिया दे, मुंह मिसकीन खा मोह न मटी दे, छा तो चए शलहूं दे तू बागो बहार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, वो शलहूं दे तू बागो बहार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा। अब्दुल अजीज शाह के वहन विसारे, आओ तपरी मता मौत न मारे, अब्दुल अजीज शाह के वहन विसारे, आओ तपरी मता मौत न मारे, हो मुझा सुहा भरिया सरदार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, ओ मुझा सुहा भरिया सरदार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, दिल मुझी तो सा, मन मुझो तो सा, ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, हो ॿिया त सुहिणा दुनिया में हज़ार, प्यारा साईं दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा, दिल मुझी तो सा। Zabardast, wonderful performance by Sobia Thank you, thank you. Somro. Zabardast, such a wonderful performance. मज़ो अची वियो तव्हांजी परफॉर्मेंस, तव्हांजो आवाज़ ॿुधी करे। So thank you very Thank you, much. सभिनी Sobia तव्हां हिते आया, असांजी ऑडियंस खे एंटरटेन कयो। वेंदे वेंदे छा चवणु चाहींदो? वेंदे वेंदे मां इहो ई चवंदसि त अहिड़ा फैमिलीज़ लाइ प्रोग्राम हैदराबाद शहर में तमामु बहितरीनु आहिनि, ऐं हिकिड़ो इंजॉयमेंट आहे पंहिंजी अदियुनि जे लाइ, जेके ॿार जेके अदियूं जेके घर में वेठियूं आहिनि उन्हनि जे लाइ अहिड़ा बिल्कुलु, प्रोग्राम बिल्कुलु, थियणु बिल्कुलु। खपनि। So thank you very much. वेंदे वेंदे तव्हां सां जेको आहे गिफ्ट वेंदा मारखोर जो, गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो, हुन सां गॾो गॾु ब्लैक पर्ल बि तव्हां सां गॾु वेंदो, हुन सां गॾो गॾु सुपर स्टार जो एम्बर तव्हां सां गॾु वेंदो, ऐं एडोर बि तव्हां सां गॾु वेंदो। सो थैंक यू वेरी मच। ऐं सोया सोमड़ो जे लाइ खोड़ सारे ताड़ियूं थी वञनि। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। ठीकु आहे, थैंक यू, थैंक यू। ओके जी, फाइलको बि तव्हां सां गॾु वेंदो। थैंक यू, थैंक यू। ओके जी, हाणे हिन ज़बरदस्त परफॉर्मेंस खां पोइ असां ईंदासीं पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ हिकु दफ़ो ॿीहर।
हाने जेको असां सेगमेंट कंदासीं उहो असांजी भेणुनि जे लाइ सेगमेंट आहे जेको आहे म्यूजिकल चेयर ऐं इहो सेगमेंट आहे पैगाम शिफा दवाखाना जे ताउन सां हकीम सैयद अताउर रहमान हाशमी साहब घुटनों और जोड़ों के दर्द के लिए एक खुराक से आराम तपोए पैगाम शिफा दवाखाना जे ताउन सां असांजो ही म्यूजिकल चेयर सेगमेंट है जिसमें आपके साथ जाएगी वॉशिंग मशीन। तो कौन कौन आना चाहेगा बहनों हाथ ऊपर करें, वो जो अभी तक नहीं आई या जिन्होंने अभी तक कुछ विन नहीं किया हाथ ऊपर कीजिएगा। मां भेणन के सिलेक्ट कंदो महीना सेगमेंट चलाए जेको आहे म्यूजिकल चेयर असांजे भेणुनि जो मोस्ट फेवरेट सेगमेंट। तव्हां छो मुंहिंजी भेण तव्हां न आया अञा ताईं? अच्छा तो मैं सबिन ले चाहता, ठीक है? बैक साइड पे भी बना जो अभी तक बहन नहीं आई बैक साइड से। कौन नहीं? आप नहीं आई, आप आइएगा मेरी बहन। तव्हां छो हेड़ा भी इंदा से अभी तव्हां छो तव्हां ना ताई ना आया हो। चले जी जिन जिन को मैं सिलेक्ट करूं वही बहने यहाँ पे आए। चले जी हेड़ा भी इंदा से तव्हां छो मुझी बहन तव्हां आई अधी अधी तव्हां ना आया हो। तव्हां बे छो तव्हां छो हेड़ा भी इंदा से इस साइड से भी सिलेक्ट करेंगे। मेरी बहन पीछे जो खड़ी है यस आप तव्हां छो मुझी बहन आई तव्हां बि अचो 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 मुझी बहन अचो अचो दुख न कयो दुख न कंदा कयो तव्हां। चले जी ॿियो केरु अचणु चाहींदो जेको हाणे ताईं न आयो आहे? तव्हां अचो मुझी बहन अचो। चले जी त भेणुनि खे असां सिलेक्ट कयो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ हैदराबाद अब्दुल्ला मॉल में। सो 1 2 3 4 5 6 7 8 9 चले जी तो बहनों को सिलेक्ट करे छड़ियो है। इनमें से कोई एक खुशनसीब बहन होंगी जो अपने साथ लेके जाएंगे पैगाम शिफा दवाखाना की वॉशिंग मशीन। चले जी तब स्टार्ट करना से स्टार्ट करने का पहला तव्हांखे कुछ रूल्स भी बुधाईंदा से सिंधी सभिन के समझ में इंदी है। चले जी तब मुझी भेण व्हाट यू हैव टू डू तव्हांखे छा करणो है जने मां रेडी चवा जैसे म्यूजिक बजने लगे आपको घूमना है इन जे गिर्द घूमणो है। जॾहिं म्यूजिक स्टॉप थे तव्हांखे चेयर ते वेहणो है पर कुछ रूल्स एंड रेगुलेशन आहिनि। अगर एक दफ़ो तव्हां चेयर का अॻियां हलिया वियो त रिवर्स पोयां वञी करे न वेहणो आहे। तव्हां नोट कजो सभु इहो ठीक है ताकि सही सां असांजी गेम थे ठीक है। रिवर्स न वेहणो आहे। उन खां अलावा जी अच्छा चेयर खाली हुजे त तव्हां नथा वेही सघो था अॻी चेयर ते वेही सघो था ठीक है। बैक ते न बैक ते पोयां वाली तव्हांजी भेण वेही सके थी ठीक है। उन खां अलावा मुझी भेण साइड ते न वेहणो है साइड से नहीं बैठना और बीच में से घुट नहीं लगानी ठीक है। ये कुछ रूल्स आहिनि दैट यू हैव टू फॉलो। ऐं ॾिसंदासीं त कहिड़ी भेण पाण सां खणी वेंदी वॉशिंग मशीन। त स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट खे जेको आहे म्यूजिकल चेयर। सो 1 2 3 एंड स्टार्ट म्यूजिक। जिथे बैठो उते बैठो हो ठीक है उते ही बैठो हो। थैंक यू वेरी मच। असांजूं ॿ भेणियूं वेही सघनि थियूं। बाक़ी ॿिनि जॻहियुनि ते थियो आहे एक्सीडेंट ठीक है। एक्सीडेंट थी चुको आहे। असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। राशिद जल्दी सां माइक खणी ईंदा माइक खणी अचो हिननि खे माइक ॾींदा। पहिरियां हिते ईंदासीं जो जहां पे बैठा है वहीं पे बैठा हो ठीक है। पहले इनको सॉल्व करते हैं हिननि जो इश्यू सॉल्व ताकि वेरा खणी अचो माइक हिननि खे ॾियो। जी मेरी बहन केरु सही वेठो आहे? तव्हां ॾिसी सघो था मुझी जेका ही भेण आहे ही भेण सही वेठी आहे। तव्हां सही न वेठा आहियो मुझी भेण। थैंक यू तव्हां वञी सघो था। थैंक यू थैंक यू थैंक यू। हेॾां अचूं हेॾे हिकिड़ो एक्सीडेंट आहे हेॾे ये लीजिएगा क्या कहना चाहेंगी अपनी सफाई में मेरी बहन? सफाई में तो कुछ भी नहीं बोल सकते। यहाँ पे गेम जो है गेम में क्या क्या कहना चाहेंगी? आप सही बैठी हैं? मैं ओके बैठी लेकिन बच्ची बोली आप आगे हो आगे करके गाड़ी है लेकिन इनको दीजिएगा इनके नींदा इनको दीजिएगा माइक दीजिएगा। जी मुझी बहन सही वेठी है माइक सामो कजो माइक क्लोज कजो। जी मुझी बहन आऊं मुझे पेरी वेही रेस इनन मुके दिको ॾिनो पोइ इन पास रिस्की इन पास आयो है। अरे मां तो ॾिठो न आहे सही है। हू भेण चवे थी मूंखे हुन धिको ॾिनो आहे हू भेण चवे थी मां सही वेठी आहियां। तव्हां ॾिठो
आप क्या कहना चाहते हैं? एक काम करते हैं, बाकी हमारी बहनें सिलेक्ट हो चुकी हैं। तमाती वजह मुझे बहन आप सिलेक्ट हो चुकी हैं, आप भी आप दोनों का वन सेकेंड मुकाबला करते हैं। जो चेयर पे बैठ गया वो बाकियों को कंटिन्यू करेगा, ठीक है? ओके जी। अच्छा मुझे बहन चले जी, स्पेस देखे गोल घूमना है, साथ साथ में नहीं घूमना। चलें जी, म्यूजिक। शिफा दवाखाना जे ताउन सा असां जो ही सेगमेंट है। सो थैंक यू वेरी मच मेरी बहन, तव्हां वेही सघो था और ये बहन कंटिन्यू करेंगी उनको ऐं हिननि सां गॾु सुपरस्टार जो हैम्पर वेंदो। चलें जी विद अस 1 2 3 4 5 पंज भेणियूं असां सां गॾु आहिनि ऐं हिननि पंजनि भेणुनि मां हूंदी काई हिकिड़ी भेण जंहिंसां गॾु वेंदी वॉशिंग मशीन, उहा बि पैगाम शिफा दवाखाना जे ताउन सां। त पंज भेणियूं सां गॾु आहिनि। हाणे देरि न कंदे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट खे, बल्कि कंटिन्यू कंदासीं। 1 2 3 एंड स्टार्ट। ये मेरी बहन रिवर्स बैठी है। मेरी बहन वहीं जाइए, जो पहले बैठेगा घूम के वही गोल घूम के, जो पहले इस चेयर पे बैठेगा गोल घूम के इस चेयर पे बैठना है मेरी बहन, जो भी बैठे। हाय छा बुधायो मेरी बहन, तव्हां हितां का रिवर्स आया हो, हेसि ताईं तव्हां अची विया आहियो, रिवर्स मां तव्हांखे ॿुधायो हुयो नथा अची सघो, उन खां पोइ तव्हां गोल घुमी जल्दी सां अची सघो पिया। हिन भेण खे त ख़बर बि कोन्हे। सो थैंक यू वेरी मच, थैंक यू। बाक़ी असां सां गॾु आहिनि 4 भेणियूं। तव्हां पंहिंजी पोजीशन चेंज करे छॾी मुंहिंजी भेण। चलें जी, ओके जी, सेम पोजीशन में हुजो जंहिंमें हुया। ओके जी, चलें जी, असां कंटिन्यू कंदासीं। बाक़ी 4 भेणियूं असां सां गॾु आहिनि। मुंहिंजी भेण कोशिशि कजो त रिवर्स न वेहणो आहे, ठीकु आहे? जे मुंहिंजी भेण रिवर्स अची वेठी उहा तव्हांखे न वेहणो आहे, सही सां वेहणो आहे। सो स्टार्ट कंदासीं वंस अगेन, काउंट डाउन 1 2 3 एंड स्टार्ट। पैगाम शिफा दवाखाना जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे जिगर की खराबी को नजरअंदाज ना करें। पैगाम शिफा दवाखाना। सो थैंक यू वेरी मच मुझी भेण, तव्हां बि वेही सघो था। बाक़ी असां सां गॾु आहिनि 3 भेणियूं ऐं हिननि 3 भेणुनि मां काई हिकिड़ी भेण पाण सां गॾु जेको आहे त पैगाम शिफा दवा खाना जी जेका असां वटि वॉशिंग मशीन आई आहे खणी वेंदियूं। सो स्टार्ट कंदासीं। ऑल द बेस्ट मुंहिंजी टिनी सिस्टर्स के। चलें जी, शुरू कयूं काउंट डाउन। भाई एक दफा इनके लिए तालियां बजनी चाहिए, बहुत सारी। So 1 2 3 and start. हकीम सैयद अताउर रहमान हाशमी साहब। सो थैंक यू। तव्हां सां गॾु एडोर जो हैम्पर वेंदो। एडोर तू है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर। बाक़ी सां गॾु आहिनि 2 लास्ट भेणियूं। त मुंहिंजी भेण तव्हां हिन साइड खां अची वञो, तव्हां हितां अची वञो मुंहिंजी भेण। हिकिड़ो दफ़ो मां ऑडियंस खां पुछां ऑडियंस खे छा थो लॻे? भाई जिनको लगता है ये बहन विन करेंगी आपकी तालियां बताएंगी हमें। ओके ओके
और जिनको लगता है ये बहन विन करेंगी आपकी तालियां छो मुझी भेण ताजे लाए घट ताड़ियों थी वजन भला अच्छा भेण के माइक नींदा इनन सा गालाईंदासी मुझी भेण के माइक नींदा अच्छा थोड़ो सामो ॾिसंदा मुझी भेण हुन साइड अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुझी भेण जो हुस्ना हुस्ना अदी हुस्ना कितना आयो हैदराबाद में आया हो जी। छो भला हिन जे लाए ताड़ियों घणी थी वजन ता जे लाए घट छो थी वजन इन्हनि जी फैमिली घणी आई हूंदी न असांजी फैमिली न आई आहे अच्छा इनकी फैमिली अच्छा ही चवंदी है मुझो भी सिर्फ हस्बैंड वेठो अभी मुझी फैमिली ना मुंहिंजा बि ॿ चक नंढड़ा वेठा आहिनि पुट अच्छा ता के छा तो लगी है वॉशिंग मशीन के ना वेंदी ओ नसीब जी ॻाल्हि आहे नसीब जी ॻाल्हि आहे ता पंहिंजी कोशिश कंदो असां कोशिशि कयूं गेम आहे जंहिंजी नसीब आहे ठीक है असां त चाहींदा आहियूं ही इनाम सब तव्हां जे लाइ जेको केटीएन खणी आयो आहे हैदराबाद अब्दुल्ला मॉल में त मुंहिंजी भेण ऑल द बेस्ट हाणे भेण खे ॾींदासीं मुंहिंजी भेण अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुंहिंजी भेण जो रीमा तव्हां ते इल्जाम लॻायो थो वञे त तव्हांजी फैमिली आहे मुझी फैमिली ना है मुझो जस्ट हस्बैंड है मुझा बाहर वेठा अच्छा तव्हांजो जस्ट हस्बैंड आयो आहे ठीक आहे पर तव्हां ते ताड़ियूं वधीक वॻियूं आहिनि ठीक आहे थैंक यू ऑडियंस थैंक यू ओके थैंक यू ऑडियंस पर ॾिसूं था केर विन कंदो तव्हांखे छा थो लॻे इंशाल्लाह तव्हां सां गॾु वेंदी तव्हां खणी वेंदो पाण सां ई वॉशिंग मशीन जी अदी चयो पर इंशाल्लाह कोशिश पांजी पूरी होंदी चल जी काई ॻाल्हि न अगरि ऑडियंस भेण खे सपोर्ट थी करे त मां हिन अदी खे सपोर्ट थो कयां ठीक आहे ये न असांखे हिसाब बराबर करणो आहे न इंशाल्लाह नसीब जी गाल ओके जी ओके ऑल द बेस्ट ही भी असांजी भेण आहे ही भी असांजी आंटी आहे सो स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट खे कंटिन्यू कंदासीं इन्हनि भेणुनि खां जेको आहे पैगाम शिफ़ा दवाखाना जे ताबुनि सां सां वॉशिंग मशीन आहे सो वन अच्छा मुंहिंजी भेण गॾु थी न हलणो आहे अलॻि अलॻि थी हलणो आहे ठीकु आहे तव्हां में स्पेस हुजे ठीकु आहे सो 1 2 3 स्टार्ट जी खोड़ सारी तारीफ़ थी वञनि असांजे भेणुनि जे लाइ पैगाम शिफ़ा दवाखाना अलॻि अलॻि खेलो मुंहिंजी भेण अलॻि अलॻि खेलो मुंहिंजी भेण space must be maintained space should be there yes continue So thank you very much. ही तुम्हारे साथ गरवी दो इनके साथ एडोर भी जाएगा वो भी दे दे एडोर भी दे दे इनको ही सुपरस्टार जो गिफ्ट भी तुम्हारे साथ गरवी दो ही एडोर जो गिफ्ट भी तुम्हारे साथ गरवी दो थैंक यू वेरी मच इनके लिए भी तालियां होनी चाहिए बहुत अच्छा निभाया पर नसीब जी ॻाल्हि आहे ही असांजी भेण आहे जंहिंसां गॾु वेंदी वॉशिंग मशीन म्यूजिक बजाइएगा पैगाम शिफ़ा दवाखाना जे वॉशिंग मशीन असांजी ही भेण विन करे चुकी आहे माइक ते बुधायो मुंहिंजी भेण अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुझी नंढड़ी आहे 2.5 सालन जी जस्ट तहां जा गाना बुधंदी आहे सिर्फ ऐं सिर्फ तहां माना मुंहिंजी फैन आहे तहांजी फैन आहे हींअर तहांजी नंढड़ी जी चुप करे वेठी आहे ॾाढो रोए किथे आहे तहांजी नंढड़ी जुनेशा आजो नालो छा आहे तहांजी नंढड़ी जुनेशा अल्लाह ताला जो खूबसूरत तोहफो जुनेशा किथे आहे जुनेशा तहां जा गाना ॾाढो शौक़ सां बुधंदी आहे तहांजी ॾाढी वॾी फैन आहे भाई ये डांस कर तूं त उन जो फेवरेट आहे थैंक यू ओके जी अचो बाबा अचो चले जी तां के भी कांग्रेचुलेशंस सुनेशा के भी कांग्रेचुलेशन चले जी वन पिक्चर चले जी कांग्रेचुलेशंस छा चवण चाहींदो तव्हां पैगाम शिफ़ा दवाखाना जे लाइ जंहिंजी वॉशिंग मशीन तव्हां विन कई आहे मां इहो चवणु चाहींदमि फर्स्ट टाइम मां कंहिं शो में पार्टिसिपेट कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह विन बि कयो आहे मुंहिंजूं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि थैंक यू सो मच मुंहिंजी नंढड़ी ऑलरेडी तव्हांजी फैन हुई मां इन जे लाइ हिते आई आहियां उन्हनि माण्हुनि जे लाइ छा चवंदो जेके चवंदा आहिनि गिफ्ट कोन मिलंदा आहिनि
न उन्हनि खे मां इहो ई चवंदमि त सब्र जो फल वाकई मिठो हूंदो आहे। असां 7 बजे खां वेठा हुआसीं, इवन हाणे असां वञण वारा हुआसीं, पर मुंहिंजे नसीब में वॉशिंग मशीन हुई त असां वेट सो कयोसीं। थैंक यू वेरी मच। खोड़ सारी मुंहिंजी भेण जे लाइ ताड़ियूं थी वञनि। जी बिल्कुलु, अॼु तव्हांखे थोरो सब्र करिणो पियो। असांजो फर्स्ट डे हुयो, पहिरियों ॾींहुं हुयो थोरो टेक्निकल इशू जी वजह सां, पर इनशाला हाणे इहो कंटिन्यूटी में असांजो शो हलंदो सुभाणे खां। सो इहो असांजो सेगमेंट पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। सभ खां वॾो गेम शो, सभ खां वॾो गेम शो। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, जेको आहे मारखोर बॉडी स्प्रे जे ताउन सां। ऐं ही सेगमेंट आहे, चलिए मुझे बताइएगा ये बड़ों का करें या बच्चों का करें डांस वाला? डांस जो सेगमेंट आहे, पहिरियां मां कंफर्म करे वठां उन खां पोइ कंदासीं, छो जो अॼु असां वटि ॿार बि काफ़ी मौजूद आहिनि। जेको मुंहिंजी टीम मूंखे चवंदी मूंखे उहो फॉलो करिणो आहे, ठीकु है? राशिद जाके पूछ के आओ जल्दी से, बड़ों का करे या बच्चों का करे, ही डांस जो असांजो जेको सेगमेंट आहे। भाइयों को नेक्स्ट में बुलाते हैं, अभी बच्चे हैं हमारे पास, ठीक है? भाई वैसे भी हाथ ऊपर नहीं कर रहे, तो अभी बच्चों को बुला लेते। बच्चे बहुत ज्यादा है हमारे पास, ठीक है? बच्चे बहुत ज्यादा अपनी अपनी जगह पे, बच्चों अपनी अपनी जगह पे, पैंजी पैंजी जगह पे, ठीक है? जो अच्छा डांस कर पाए वही हाथ ऊपर करेगा। बॉयज को यस यू कम, आप आइएगा, आप आइएगा। बॉयज अपनी अपनी जगह पे। ऐसे में सिलेक्ट नहीं करूंगा, ऐसे सिलेक्शन नहीं होगी जब तक अपनी जगह पे नहीं बैठेंगे, ठीक है? अपनी अपनी जगह पे। आई कैन सी एवरीवन, मैं सबको देख सकता हूं यहां से। सिर्फ आप हाथ आप दोनों में से एक आए, कोई एक कौन आएगा जो अच्छी डांस कर पाए? ये आप बैठे, ठीक है? चले जी, 2 बॉयज विद अस, और इस साइड जाए। चले जी, आप आइएगा। 3 बॉयज विद अस, और मतलब 3 बच्चास विद अस। हेॾा बि ईंदासीं। ॿियो केरु सुठी डांस कंदो? इनको बुलाएगा। येलो शर्ट, आप आइएगा अपनी जगह पे। देखें बेटा, अपनी जगह पे, जो अपनी जगह पे होगा हम उन्हीं को बुलाएंगे। इनको मैंने बुलाया है, चले जी, इनको भी बुलाइएगा। और कौन था? पीछे से कोई था, उनको मैंने बुला लिया यहाँ से। ब्लैक सूट, यस। ये थोड़ा बड़े, आप बैठे, नेक्स्ट में आपको बुलाते हैं, ठीक है? चले जी, हिकु 2 3 4 5, लास्ट वन ये। अचो तव्हां अचो। यस। चले जी, त ॿारनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे डांस वारो सेगमेंट आहे। मारखोर जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे। तो सबसे पहले इन बच्चों से इनके नाम पूछेंगे। चले जी, हेॾा ईंदासीं, इन्हनि खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम, आपका नाम? अरमान कितना आए हो, कहाँ से आए? हैदराबाद। कौन सी क्लास में पढ़ते हो अरमान? 9। ओके, चलें जी, वेरी इनोसेंट बच्चा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां जो नालो? अरशद। अशर कितना आया हो? हैदराबाद। हैदराबाद का? केड़ी क्लास में पढ़ंदा आयो? 3 4। 3 4? या केड़ी क्लास है? 3 4? 4। ओके, 4 ऑल राइट। हेरा अचो। अस्सलाम वालेकुम। मुझे नालो प्रिंस है। प्रिंस, ओके, प्रिंस विद अस। प्रिंस असां सां गॾु। प्रिंस किथां आया आहियो? आऊं हैदराबाद अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर में आयो आहियां। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स खां आया आहियो? केड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 5 क्लास में। प्रिंस, ओके, वेरी इंस्पायर्ड बाय योर नेम। अस्सलाम वालेकुम। अब्दुल्ला केड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 3A। यस, नेक्स्ट वन। अस्सलाम वालेकुम। आर्यन अली सां सां गॾु। आर्यन किथां आया आहियो? हैदराबाद मां। चले जी, केड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 1 में। चले जी, ही स्टडीज इन 1। नेक्स्ट वन। अब्दुल बासित केड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 2 क्लास में पढ़ंदो आहे अब्दुल बासित। त अॼु हिननि जो पाण में थींदो मुकाबलो, ऐं तव्हां कंदो जज। आपकी तालियां बताएंगी हु इज गोइंग टू बी द विनर, ठीक है? रिश्तेदारी न निभाइजो, जेको सुठी डांस करे उन ते ही ताड़ियूं वजंदियूं। त सभ खां पहिरियां असां हिन नंढे खे घुराईंदासीं। तव्हांखे डांस करणी आहे, अच्छा से कोई फास्ट म्यूजिक प्ले कीजिएगा। एंड 1 2 3 एंड म्यूजिक। डांस
हुन नंढड़ी डांस ही कोन कई चले जे नेक्स्ट वन तव्हां अचो ॾिसंदासीं हिननि जी डांस कीअं आहे 1 2 3 एंड म्यूजिक सुठी डांस हुई चले जी नेक्स्ट वन प्रिंस असां करे ॾिसूं था प्रिंस जी डांस कीअं आहे 1 2 3 एंड म्यूजिक नेक्स्ट वन विद अस चले जी देखते हैं हिरन जी डांस कीअं आहे सो 1 2 3 एंड स्टार्ट ओके जी बॉस Okay, acho, thank you. And next one with us, chale ji ॾिसंदासीं हिननि जी डांस कीअं आहे मार्को बॉडी स्प्रे एंड म्यूजिक Okay, very good. It was a kulla dance, huh? Good. Very good. Chana ji, last one with us. Aakhri nandro sa gada hai. So start karna si. Marco body spray. 1 2 3 and music. ताज़ो पंहिंजो सॉफ्टवेयर अपडेट करे आयो आहे हा सो अचो त ॿारनि पार्टिसिपेट करे छॾियो ऐं हाणे तव्हां कंदो फ़ैसिलो हिननि मां केरु आहे विनर ऐं कंहिंसां गॾु वेंदो मार्क और बॉडी स्प्रे जो स्पेशल गिफ्ट सो 1 बाय 1 करे घुराईंदासीं मुंहिंजी नज़र में 2 खां 3 मां आहिनि नंढड़ा जे ॾाढी सुठी डांस कई पर तव्हां जूं ताड़ियूं डिसाइड कंदियूं वी कैन डू नथिंग सो सब का पहिरियां असां घुराईंदासीं हिन नंढड़ी के जिनको लगता है इन्होंने अच्छा डांस किया ओके तव्हां हिन साइड खां अचो हितां अचो फिलहाल नहीं अभी ठीक है फिलहाल बाकी भी ॾिसूं चने जी तव्हां अचो जंहिंखे लगे तो हिननि सुठी डांस कई ओके तव्हां हेॾां अचो जंहिंखे लगे तो येलो शर्ट ओके तव्हां भेॾां अचो ऐं जंहिंखे लगे तो प्रिंस सुठी डांस कई ओके प्रिंस से इन टिननि खां वधीक ताड़ियूं वॻियूं आहिनि इन तीनों को दीजिएगा ही सुपरस्टार जा हैम्पर्स तव्हां सां गॾु वेंदा लास्ट नंढड़ो असां सां गॾु आहे जिनको लगता है इन्होंने अच्छा डांस किया सो रिजल्ट क्लियर थैंक यू वेरी मच बेटा तव्हां सां गॾु जेको आहे त ही सुपरस्टार जो हैम्पर वेंदो और ये बच्चा है आज का विनर भाई म्यूजिक बजाइएगा म्यूजिक आना दे दो इनसे बात करेंगे इनको माइक दीजिएगा माइक दींदा इनके हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम एक दफ़ो ॿीहर पंहिंजो नालो ॿुधायो
अब्दुल बासित। अब्दुल बासित सां सां गॾु आहे। अब्दुल बासित कीअं पियो लॻे अॼु तव्हां विन कयो आहे? खुशी। हैप्पी हैप्पी। You're feeling happy? Yes. Where did you learn dance from? Where did you learn it from? YouTube. Oh, YouTube. चलो जी, very good. Congratulations, you have won this. Be happy now. बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। चलो जी, त ही सेगमेंट असां जो पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते आई। देर न कंदे असां वधंदासीं पंहिंजे अगले सेगमेंट जी तरफ। वो भी आहे मारखोर बॉडी स्प्रे जे ताबुन सा। और हमारी बहनों के लिए सेगमेंट है जेको आहे कप टावर। कप टावर जे सेगमेंट में हम विनर को देंगे एलईडी टीवी, वह भी मारखोर और बॉडी स्प्रे से। तो वो बहनें आएंगी जिन्होंने अभी तक नहीं खेला या विन नहीं किया, क्योंकि मैं कोशिश करता हूं कि ज्यादा से ज्यादा बहनों को भाइयों को मैं सिलेक्ट कयूं जेके न खेॾी सघंदा आहिनि या जेके पहिरियों सेगमेंट्स में पार्टिसिपेट न कंदा आहिनि। त असांजी कोशिशि हूंदी आहे, केटीएन जी कोशिशि हूंदी आहे त असां सभिनि खे मौक़ो ॾियूं, सभु अची करे हिते पार्टिसिपेट कनि। बाक़ी खटण हारण जेको आहे उहा नसीब जी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। सो हाणे असांजो ही सेगमेंट आहे जेको आहे कप टावर मारखोर बॉडी स्प्रे जे ताउन सां। ऐं असां तव्हांखे ॾींदासीं एलईडी टीवी। तो भाई जल्दी से लेके आइएगा ही मारखोर बॉडी स्प्रे जी आहे एलईडी टीवी जो कि जाएगी विनर के साथ। तो मेरी बहनों तैयार हैं आप? चले जी, इनके रखो इतने। इजी सेगमेंट है और कुछ भी नहीं करना। तवाजे सामोसा कप्स रखे आइन, इस कप के साथ टावर बनाना है और कुछ नहीं करना। वो मैं खुद आपको गाइड करूंगा कैसे बनाना है, ठीक है। पर हाथ मथे कहो केर केर अचन चाहिए, कौन कौन आना चाहता है जो अभी तक नहीं आई हमारी बहनों के लिए। इसके बाद भाइयों की तरफ भी आएंगे, डोंट वरी। जो अभी तक नहीं खेली, आप नहीं आई, आए मेरी बहन, आए आए आए। आई जस्ट सीन यू नाउ, मैंने बिल्कुल अभी आपको देखा है, बहन नहीं आई है। और थोड़ा पीछे भी देखो, जो अभी तक नहीं आई, आप भी नहीं आई मेरी बहन, आइएगा। अच्छो, टू मोर सिस्टर्स, 4 को सिलेक्ट करेंगे। चले अच्छो मुझी बहन, अच्छो। एंड अदर वन जिनको मैंने सिलेक्ट किया, अच्छो मुझी बहन, अच्छो। आई जो के रचन चाहे तो ये नहीं खेल पाएंगे, उनका मुकाबला नहीं कर पाएंगी अम्मा। इनको नेक्स्ट में देखते हैं, ठीक है। ओके जी, हेरा भी अच्छो मसा, तमा अच्छो, अदी अच्छो। हेरा है कोई जो अभी तक नहीं आया? आप नहीं आए अभी तक? आइए मेरी बहन, अच्छो। चलें जी, 4 सिस्टर्स वी हैव सिलेक्टेड। 4 बहनों के साथ सिलेक्ट किया हुआ है। 1 2, इनको मैं खुद ही बता देता हूँ मैं, ठीक है, बताता हूँ। चले जी, 1 2 3 4, 4 बहनों के साथ सिलेक्ट किया है इन सेगमेंट चिलाए जेको है मारखोर बॉडी स्प्रे जे तावन सा। और हमारे पास है एलईडी टीवी। चले जी, आपको तव्हांखे ॿुधाईंदो हलां कीअं सेगमेंट खेॾणो आहे। सिंधी सभिनि खे समझ में ईंदी आहे? समझ में आ जाती है सिंधी? ठीक है, चले मेरी बहन। तो आपको बताता हूं, आपके सामने हमने रखे हैं ये कप्स, और आपको इन कप्स का मीनार बनाना है, टावर बनाना है। वो कैसे बनाएंगे? सबसे पहले इन कप्स की लाइन बनाएंगे इस तरीके से, लेकिन ख्याल रखिएगा ये कप्स के बीच में स्पेस ना आए। बिल्कुल मिला के रखेंगी तो कप टावर अच्छे से बनेगा, ठीक है। अगर मिलाए न रखन दो तो टावर तांजो किरी पेंदो, ठीक है। ये लाइन बनाएंगे इस तरीके से, मिला के विदाउट एनी स्पेस। और कोशिश कीजिएगा, बल्कि आपको 2 कप साथ में नहीं रखने। अगर 2 कप आपने साथ में रख दिए तो टावर आपका गिर जाएगा, ठीक है। तो इन तरीके से ताकि लाइन ठाणी आए। उसके बाद उस लाइन के ऊपर इन तरीके से तव्हांखे इन जे मथा कप्स रखना है, इस तरीके से। उसके बाद इसके ऊपर आपको कप्स रखने इन तरीके से, इन तरीके से। उन खां पोइ हिन जे मथा तव्हांखे कप्स रखना है। इस तरीके से आपको बड़ा टावर बनाना है। हम आपको देंगे 1 मिनट का वक्त। जिस भी बहन ने 1 मिनट के अंदर ज्यादा से ज्यादा कप्स के साथ टावर बना लिया, उन सां गॾु वेंदी ही मारखोर बॉडी स्प्रे जी एलईडी टीवी, ठीक है। समझ में अची मुझी बहन? वॾो टावर ठाहिणो आहे, ठीक है, विद इन अ मिनट। ओके, राशि जल्दी से टाइमर खणी अचो त हिनखे स्टार्ट कयूं। यस, ब्रिंग द टाइमर।
टाइमर खणी अचो त उन खां पोइ असां स्टार्ट कयूं जल्दी राशिद जल्दी वञो जेसि ताईं असां उन्हनि ॾे अची वञूं जेके असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि त यकीनन तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदव अॼु त अञा आगाज़ आहे पहिरियों ॾींहुं आहे असांजो हैदराबाद में अञा काफ़ी ॾींहं हूंदासीं त पोइ अगरि तव्हां बि अचणु चाहियो था हिते हैदराबाद अब्दुल्ला मॉल में असांजे शो खे ज्वाइन करणु चाहियो था त स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे उन नंबर ते कॉल करे तव्हां फ्री बुकिंग कराए सघो था ऐं हिते असांजे हिन शो जो हिसो थी सघो था त पोइ हाणे असां जेको आहे त ईंदासीं पंहिंजे पार्टिसिपेंट्स जी तरफ़ ऐं हिन सेगमेंट खे खेॾंदासीं सबसे पहले किसको बुलाए तव्हां अचो मुंहिंजी भेण अचो 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 ही कप्स वठणो मुंहिंजी भेण ही कप्स जॾहिं मां रेडी चवां पोइ तव्हांखे ठाहिणो आहे ही वठो सम्झ में अची वियो आहे न ओके जस्ट वेट राशि स्टार्ट कयूं चले जी मारखोर बॉडी स्प्रे 1 2 3 स्टार्ट मिला के नहीं करेंगे मेरी बहन ही छो जो टाइम का पहुंचो है आई मुझी बहन ताके बुधाईंदा हलूं अगर आपका फुल टावर बन जाए तो आप यहां से बढ़ा सकती हैं ठीक है यहां से बढ़ा के और ऊपर कर सकती हैं अगर फुल हो जाए तो ठीक है ओके जी लेट्स काउंट द कप्स केतरे कप्स तव्हां ही टावर ठायो आहे मारखोर बॉडी स्प्रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 and 41 cups ताड़ी थी वञण असांजी भेण जे लाइ जबरदस्त 41 cups याद रखजो केतिरा cups कितने भाई आई एम नॉट गुड एट मैथ में मैं जो है ना अच्छा नहीं हूं इसलिए याद रखिएगा 41 41 ठीक है चले जी नेक्स्ट भेण के घुराईंदासीं तव्हां छो मुंहिंजी भेण 1 मिनट में 1 मिनट जे अंदर तव्हां खे 41 कप्स का वधिक कप्स सां मीनार टावर ठाहिणो आहे इनको रखिएगा साथ में चले जी ओके जी चले जी स्टार्ट कंदासीं 1 2 3 स्टार्ट केतरे कप्स तव्हां टावर ठाहियो आहे सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 कप्स तव्हां टावर ठाहियो आहे सो थैंक यू वेरी मच मुझी बहन को हैम्पर दीजिएगा ये हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो मारखोर जो थैंक यू मुझी बहन थैंक यू बहन के जो अच्छा राशिद अचो तो कम से कम कितने मुझे बताइएगा कितना कप्सा ठाहिणो है 42 कप्सा इनकी टावर ठाहिणो है चले जी
मार्कोर बॉडी स्प्रे जे तावन सा 1 2 3 स्टार्ट टाइम खत्म थी चुको है ऐं हाणे असां काउंट कंदासीं केतिरे कप सां तव्हां ही मीनार ही टावर ठाहियो आहे सो लेट्स काउंट Markhor body spray 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 25 24 25 26 27 28 28 कब साथ तवा टावर चले वो भी काउंट कर ले फिर भी आपके कम हो रहे हैं मेरी बहन सो थैंक यू तवा संगत भी जेको है हे मारखोर बॉडी स्प्रे जो हैम्पर विंदो थैंक यू लास्ट वन लास्ट भेण सा गड है त मुजी भेण खटण जे लाए तवा के घट में घट 42 42 कप सा टावर ठाइणो आहे सो वील जस्ट स्टार्ट काउंट डाउन मारखोर बॉडी स्प्रे चले जी स्टार्ट 1 2 3 स्टार्ट मुझे भेणी किरी पयो लेट्स काउंट केतरे कप सा तवा ही टावर ठायो आहे सो मारखोर बॉडी स्प्रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 and 36 छठीह कप सा तवा टावर ठायो आहे सो थैंक यू वेरी मच इन्हनि सां गॾु बि मारखोर बॉडी स्प्रे जो ही हैम्पर विंदो अचो मुझी भेण आइएगा मेरी बहन और ये बहन है आज जे उवना ताड़ी थी मैंने खोर सारियो भेण जे लाए कांग्रेचुलेशंस मुझी बहन ही मारखोर बॉडी स्प्रे जी एलईडी टीवी थी तव्हां जे चल जी बहुत सारे इनके लिए तालियां होनी चाहिए गाल बोल करना से सां पंहिंजी भेण सां अस्सलाम वालेकुम माइक क्लोज कर दो मुझे बहन वालेकुम सलाम नालो मुझे दीजो बीबी अमरीन कितना आया हो नवाब शामा आया हो चले जी नवाब शाह वारा भी कटे पे वनन किए पे लगे मुझे बहन अज तवा ही एलईडी टीवी में कया हैदराबाद अब्दुल्ला मॉल में तमाम घणो मजो आयो आहे हैदराबाद वारन जे लाए छा चवण चाहिंदो उनन के अचण घुरजे इन प्रोग्राम में हैदराबाद घणो मतलब खुशी हैदराबाद जी वीआईपी शहर है आई नौफिया मतलब मां ईंदी आया हैदराबाद घुमण लाए अच्छा ता छा चवंदो हैदराबाद वारन के नवाब शाह वारन के जेके भी भर पासे शहर आन सबिन के इन शो में अचण घुरजे जी नौफिया के बचन जी सबिन के चढ़ कपे थे सो कांग्रेचुलेशंस तमा सा गरी मारखोर बॉडी स्प्रे जी एलईडी टीवी में दी बहुत सारी तालियां खोर सारियों नवाब शाह वारन जे लाए अब ताड़ियों थी वना थैंक यू मुझी बहन थैंक यू
तव्हां वञी सघो था, तव्हांखे LED तव्हांजी मिली वेंदी। थैंक यू। त हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। ऐं हाणे असां देर न कंदे वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़। हुन खां पहिरियों हिकु दफ़ो ॿीहर असां स्क्रीन ते अची वेंदासीं। जेके जेके असांखे पंहिंजे टेलीविज़न ते ॾिसी रहिया आहिनि, स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, तव्हां बि अगरि हैदराबाद वारो हैदराबाद में असांजे शो खे ज्वाइन करणु चाहियो था, हिते अब्दुल्ला मॉल में त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हां राब्तो कयो। फ्री बुकिंग आहे, फ्री टिकट आहे। अचो पंहिंजी फैमिली सां, असां वटि खोड़ सारा इनाम आहिनि, असां सां गॾु गेम्स खेॾो ऐं इनामात खटे वञो। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे अॻिले नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, जेको आहे वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताउन सां। चले जी, ये हमारे भाइयों के लिए सेगमेंट है। ही वठंदा, ये लीजिएगा। मुझे बताइएगा वाटर पार्क वञण जो केर केर शौकीन है? वाटर पार्क जाने का कौन कौन शौकीन है? क्योंकि हमारे पास है वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जो 1 लाख रुपए का मेंबरशिप कार्ड। इसका मतलब आप अपनी पूरी फैमिली के साथ वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जा सकते हैं और पूरा साल इनकी स्लाइड्स को एंजॉय कर सकते हैं। ठीक है, तो सब बैठ जाएं, बैठ जाएं। बच्चों के लिए नहीं है, ये बड़ों के लिए सेगमेंट है। घूम चरखड़ा जो असांजे वॾनि जे लाइ सेगमेंट आहे। वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताउन सां फन को बूस्ट करो। त मूंखे भाउर घुर्जनि, कौन कौन आना चाहेगा? हमें यंग बॉयज चाहिए जेके वाटर पार्क वञण जा शौक़ीन हुजनि। तव्हां अचो मुंहिंजा भाउ, तव्हां अचो। ब्लैक शर्ट, ठीक आहे, पोयां बि वेंदासीं। एनीबडी फ्रॉम देयर? ही मुंहिंजो भाउ जेको पोयां बीठो शर्ट सां, यस, तव्हां अचो। ऐं टू मोर, तव्हां अचो। सिंधी टोपी, अचो मुंहिंजा भाउ, अचो अचो अचो। हेॾां बि ईंदासीं, हेॾां बि असांखे को भाउ घुरिजे, हेॾां बि को भाउ घुरिजे। कंहिंखे घुरायो विद द ग्लासेस, तव्हां अचो मुंहिंजा भाउ, तव्हां अचो। ओके जी, चलें। त भाउरनि खे असां घुराए छॾियो आहे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताउन सां फन को बूस्ट करो। चले जी, अची वियो मुंहिंजो भाउ। हिननि खे ॿुधाईंदासीं त कीअं इहो सेगमेंट खेॾणो आहे। त मुंहिंजा भाउ, असां तव्हांखे ॾींदासीं हिकु अदद ॾंडो ओधर ते। हा, 1 मिंट जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे? अचो राशिद ॾेखारियो। सिंधी सम्झ में ईंदी आहे चाइनी खे? चारों को आजादी, ठीक है। त तव्हांजे साम्हूं हिकु ॾंडो आहे। ॾंडे खे तव्हांखे रखणो आहे ज़मीन ते। तव्हांजो मथो हूंदो ॾंडे ते, ठीक आहे, टच हुजे, ठीक आहे। जॾहिं मां चवंदुसि रेडी, तव्हांखे 4 चक्कर लॻाइणा आहिनि। रेडी, म्यूज़िक। बॉल खणनी आहे ऐं ॿिए बास्केट में विझणी आहे, वरी विच ते अचणो आहे, वरी 4 चक्कर लॻाइणा आहिनि, वरी बॉल खणनी आहे, वरी होॾे विझणी आहे। 1 मिंट जो टाइम ॾींदासीं। 1 मिंट जे अंदर जंहिं बि भाउ ज्यादा से ज्यादा बॉल्स शिफ्ट की, उन सां गॾु 1 लाख रुपए जो मेंबरशिप कार्ड वेंदो। ठीक आहे, सम्झ में अची वियो सभिनि खे? तव्हां अचो मुंहिंजा भाउ, तव्हांखे स्टार्ट कंदासीं। राशिद, हिननि खे ॾंडो ॾियो। अच्छा, ध्यानु रखिजो, जॾहिं मां तव्हांखे गो चवां उन खां पोइ होॾे वञणो आहे। तव्हांजा चक्कर मां पाणी गणंदुसि, ठीक आहे? ओके जी, वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट, 1 2 3 स्टार्ट। 1 2
ताईं तव्हां खणी अचो हिन काउंट कंदासीं बॉल्स केतिरा बॉल जेको आहे त तव्हां शिफ्ट कया आहिनि हिकिड़े मिंट जे अंदरि वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 2 वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 3 त टे बॉल्स तव्हां शिफ्ट कया आहिनि ठीकु आहे राशिद ओके जी वंस अगेन तव्हां हेॾा ॾिसजो तव्हां हेॾा अची वञो मुंहिंजा भाउ ओके जी हिन ॾींदासीं यंग बॉय ओके जी जल्दी सां हिननि खे डंडो ॾींदा राशिद तव्हां अची वञो ठीकु आहे ओके जी स्टार्ट कंदासीं 1 2 3 स्टार्ट टाइम ते विझी छॾियो वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 2 वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 3 वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 4 सो थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ तव्हां वेही सघो था चने जी तव्हां सां गॾु जेको आहे सुपरस्टार जो हैम्पर वेंदो थैंक यू वेरी मच ऐं नेक्स्ट वन तव्हां अचो मुंहिंजा भाउ मतिलबु 4 खां वधीक तव्हांखे बॉल शिफ्ट करणा आहिनि ही $1 लख जो ही मेंबरशिप कार्ड कढण जे लाइ सही आहे चलें जी स्टार्ट करना से 1 2 3 एंड स्टार्ट 1 नीचे ओके जी लेट्स काउंट द बॉल्स मुदबा ओके ऑलराइट सही आयो चले जी लेट्स काउंट वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 वाइल्ड वंस वाटर पार्क एंड रिजॉर्ट 2 बॉल्स समा शिफ्ट कैन सो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग तमासा गली सुपरस्टार जो विंदो हैम्पर लास्ट भाषा सा करे अचो मुदबा अचो 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 हिते अचो 5 बॉल ताके शिफ्ट करना है खटण जे लाइ सही है 5 ठीक है Wild Wens Water Park and Resort 1 2 3 start 1
हेॾियूं हेॾियूं कैमराऊं तोखे ॾिसंदियूं मुंहिंजा भाउ हिते ड्रॉ कान थींदी हा So let's count the balls. Wild Venture, water park and resort 1. Wild Venture, water park and resort 2. The balls तमा विदाइन मुंहिंजा भाउ. So thank you very much. ही superstar जो हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो ऐं हिन भाउ सां गॾु वेंदो 1 लख रुपए जो membership card. Wild Venture, water park and resort 51 सां. माइक ॾियो हिननि खे हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं. अस्सलाम वालेकुम. वालेकुम नालो अस्सलाम. मुंहिंजे भाउ जो सेठ साकिब मुस्तफ़ा शाह. किथां आया आहियो? नवाब शाह. नवाब शाह. जी जी. अॼु केतिरा माण्हू नवाब शाह खां आया आहिनि. चने जी बि नवाब शाह वारो खटे पियो वञे. वाटर पार्क वेंदा आहियो? जी जी बिल्कुलु वेंदा आहियो. इन जो मतिलबु हाणे तव्हां पंहिंजी पूरी फैमिली सां पूरो साल फ्री में एंजॉय था करे सघो. थैंक यू. सो कॉन्ग्रेचुलेशन. छा चवणु चाहींदो हो जमालो जे लाइ? अचो पंहिंजो लक आज़मायो. तमामु बहितरीनु मज़ो आहे. लक आज़मायो. हिते नवां नओं एंटरटेनमेंट हूंदो आहे. तव्हां बि अचो सिखो कुझु. ऐं हैदराबाद वारनि जे लाइ सुठी अपॉर्चुनिटी आहे. हैदराबाद वारनि लाइ त तमामु बहितरीनु मज़ो. So congratulations. Thank you very much. खोड़ सारे हिननि जे लाइ ताड़ियूं थी वञा. हीअ असां वटि कोल्ड ड्रिंक्स आहिनि. चने जी फैल्को असां सां गॾु आहे जेके वेंदी तव्हां सां गॾु. स्पिंटा फैल्को एनर्जी ड्रिंक पाकिस्तानी है. तेज तो होगी ना. त सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेहण सां डिस्ट्रीब्यूट कंदासीं. ही वठो. This is for you. फैल्को चने जी ही तव्हां सां गॾु वेंदी. This is for you. This is for you. This is for you. Spinta Falco energy drink. Falco energy drink. Falco चने जी राशि तव्हां डिस्ट्रीब्यूट कयो. तव्हां डिस्ट्रीब्यूट कयो. जल्दी सां डिस्ट्रीब्यूट करे वठो. चने जी हेॾां बि वञो. नेक्स्ट साइड आ बि वञो. डिस्ट्रीब्यूट कयो. Falco energy drink पाकिस्तानी है. तेज तो होगी अन्ना. चले जी जल्दी डिस्ट्रीब्यूट कंदा. ही ड्रिंक्स कोशिश कयो त सभिनि में ही डिस्ट्रीब्यूट थी वञनि. जेका असांजी ऑडियंस वेठी आहे हिते अब्दुल्ला मॉल हैदराबाद में. चले जी फैल्को स्पिंटा फैल्को एनर्जी ड्रिंक पाकिस्तानी है. तेज तो होगी ना. चले जी हिन अची वञो. चले जी यकीनन अॼु तव्हां असांजे शो खे एंजॉय कयो हूंदो. अॼु त अञा पहिरियों ॾींहुं हुयो. आगे देखिएगा होता है क्या. हाणे KTN कंदो हैदराबाद अब्दुल्ला मॉल में इनामनि जी बरसात. त पोइ तव्हां डेफिनेटली एंजॉय कयो हूंदो. जेके असांखे पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि. अगरि तव्हां बे हैदराबाद अब्दुल्ला मॉल में अची एंजॉय करणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे फ्री रजिस्ट्रेशन करायो. फ्री बुकिंग करायो ऐं हिते अची असां सां खोड़ सारा गेम्स खेॾो. पंहिंजो लक आज़मायो. त अॼु जो शो पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते. छो जो असां सां टाइम साथ नथो ॾे. वरी सुभाणे तव्हां सां मिलंदासीं. डोंट वरी. पूरा तक़रीबन 6 ॾींहं असां हिते हूंदासीं ऐं पंहिंजो शो कंदासीं. तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखंदा. ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंध जो सभ खां वॾो गेम शो हो जमालो हवाउनि जे शहर हैदराबाद जे दिलि अब्दुल्ला मॉल खां. सभ खां वॾो गेम शो